बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेहरान में आऊँ या तहांजी मेज़बान तेरी ववान नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेहरान सां ताबुन किया ल्यू व्लू जो तव्हां सभु लाइ खणी ज़बरदस्त क़िस्म जी स्कीम जैसा तव्हां घर बैठे तव्हां करोड़पति बणिजी सघो था। अजीब लगे थो न, एक्साइटिंग लगे थो। घर बैठे न कोई मेहनत करण जी मूंखे का ज़रूरत आहे, पर घर बैठे जेके असां करोड़पति कहिड़े तरीक़े सां बणी सघो था, सिंपल जे स्टेप्स आऊं तव्हांखे ॿुधाईंदमि। ल्यू जो को बि प्रोमो पैक यानी नंढो पैक वठी ईंदा, उनजे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो, उन पोर्शन खे स्क्रैच करे हिकिड़े जस्ट ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा, सिर्फ़ु जस्ट मिस कॉल। ऐं नंबर ॿुधाईंदमि 0316722525 ते। उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ी कॉल बैक ईंदी। कॉल बैक खां पोइ जेको सिल्वर कलर वारो पोर्शन हुयो जंहिंखे तव्हां स्क्रैच कयो, उहो ई कोड उन में एंटर करे करोड़पति बणिजी सघो था। त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कयो। ऐं उन सां गॾोगॾु ताउन कयो आहे टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान। टपाल मेज़बान जे ताउन सां असांजे प्रोग्राम सुबह मेहरान में उते ढाबो सजियल आहे, जिथे अदा सजाद खे ऐं भलीकार कंदमि। भलीकार अदा सजाद कीअं आहियो? ठीकु आहियो? हिकिड़ी बहितरीनु टपाल मेज़बान जी चांहि ठाहे असांखे थोरी देरि खां पोइ इंजॉय कराईंदा। टपाल मेज़बान जी हिकिड़ी बहितरीनु ख़ासियत आहे, अगरि कंहिंसां का ॻाल्हि दिलि जी करणी आहे त सभु खां अॻु जेको आहे टपाल मेज़बान चांहि जो कप पीआरे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि आसानी सां करे सघो था। ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो, 0222102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त दादू में हिकिड़ो दिलि ॾुखाईंदड़ हिकिड़ो वाक़ियो ॿियो हिकिड़ी नंढी न्याणी सां थियो आहे। छा उमिरि हूंदी मूंखे, कल्ह जॾहिं आऊं सोशल मीडिया ते उन जी वीडियो ॾिठमि त माउ जेकी उन चए पई थी हीअ मुंहिंजी न्याणी आहे, हिन सां जेको अहिड़ो दरिंदनि वांगुरु जेको हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। छा उमिरि हूंदी, 3 या 4 साल बि एतिरी एटलीस्ट पूरी न आहे। त इहे तशदुद जा वाक़िया, ज़िना जा वाक़िया, चाइल्ड अब्यूज़ जा वाक़िया डेली ॾींहों ॾींहुं जेके वधंदा था वञनि। कहिड़ी तरबियत आई आहे उन्हनि इंसाननि जी, जेके ख़ासि तौर ते अहिड़ा ॿार जेके आहिनि, उहा हालत उनजी एॾी वॾी एज कोन्हे, जेको विक्टिम आहे उनजी एॾी वॾी एज कोन्हे जंहिं हवाले सां उन अहिड़ो वाक़ियो दरिंदगी वारो पेश कयो आहे। या छा उनजे हथ में, छा वालिदेन छा पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे जेके औलाद जेको ख़ासि तौर ते पुट जो औलाद आहे, छा उनखे उहो शइ नथा ॿुधाइनि त असांखे नियाणियुनि जी केतिरे हवाले सां प्रोटेक्ट करणु घुरिजे। असांजे घर में पंहिंजियूं बि नियाणियूं आहिनि, या इहे नियाणियूं जेको अलाह साईं असां पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त नियाणियुनि खां मथे जेके क़ुर शरीफ़ में एतिरा हुक़ूक़ लिबाद आहिनि। ऐं हिकिड़ी औरत जेको हर रिश्ते में हर पहलू में तव्हांजे ख़ासि तौर ते मुंहिंजे हवाले सां उनजे हर ड्यूटी सर अंजाम ॾिए थी। हिकिड़ो अहिड़ो ख़ूबसूरत गुल जेको नियाणी जो हर कंहिंजे घर में जेको हूंदो आहे, मुरकंदो आहे, खिलंदो आहे। अगरि उहो ईअं बेतरतीब सां जेको उनखे पटियो उछिराए वञे त उन माउ जे दिलि ते छा गुज़रंदी, उन फैमिली जे दिलि ते छा गुज़रंदी। ऐं हाणे उहे नंढी ॿार सां अहिड़ो वाक़ियो अहिड़ो पेश आयो आहे, यकीननि हाणे त छा मोटिव थींदो, छा एक्शन थींदो, छा कहिड़ी तरबियत, सम्झ में ई नथो अचे। इंसानु बसि डे बाए डे आउं त जेतिरो चाहींदमि त इन वाक़िए खे जेसि ताईं जल्दी एक्शन खणी करे इनखे सबक़ु ॾिनो, ऐं जेसि ताईं जे ॻाल्हि जी सज़ा न मिलंदी ओसि ताईं इन शइ में रोकथाम कोन थींदी। जेतिरी ऑन द स्पॉट अगरि इन शइ खे सज़ा मिले त हर इंसानु जेको आहे सोचे 10,000 दफ़ा सोचे त ऐं इहो जेको बुरो अमल, ख़बर बि आहे त हीउ बुरो अमल आहे, हीउ सुठो अमल कोन्हे। जॾहिं इंसानु को दरिंदो थी थो वञे त उनखे ख़बर पवंदी आहे त जेको आहे इहो जेको बि एक्ट कयां थो हिकिड़े इंसान ते या ॿिए इंसान ते ज़ुल्म थो कयां, त इहो जेको आहे मुआशिरे में या अलाह जे जेके नज़र में इहो इलाही ग़लति कमु आहे। उन बावजूदि बि जॾहिं उहो कनि था त इन हवाले सां त तव्हां उन्हनि खे सज़ा मिले ऐं तरबियत बि पंहिंजे औलादनि जी, ख़ासि तौर ते पुटनि जी तरबियत बि इलाही बहितरीनु तरीक़े सां कयो, सुठी थियो। ख़ासि तौर ते उन्हनि खे ॾिसो त सही, तव्हां ॾिसो त सही त हू कहिड़ी एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहिनि, छा हू कंहिं बुरे कमनि में इन्वॉल्व आहिनि, कहिड़ी छा हू अॼुकल्ह त स्मार्ट फ़ोन असांजे हथनि में हिकिड़ा मिसयूज़ त नथो थिए उन जो, कहिड़े हवाले सां को ग़लति इस्तेमालु त नथो थिए। छा असांजे जेके नंढा छोकिरा आहिनि उन्हनि जे ज़हननि जा को अहिड़ो ग़लति डाइवर्शन त नथी थिए। त इहो सॼे असांखे पंहिंजे जेको आहे घर वारनि खे सां गॾोगॾु तव्हां सभई जेके ॿिया पाड़े वारा आहिनि उन्हनि जी बि ज़िमेदारी हूंदी आहे। इवन की असां पहिरें वक़्त में असांखे त पंहिंजा वॾा ॿुधाईंदा हुआ त घर को थोरो ॿारु घिटी को हिकिड़ो थोरो अॻिते बि वेंदो त को बि पाड़े वारो हुनखे ॾिसंदो त घर हथ को वठी करे हुनखे दर ताईं छॾे वेंदा। माना असां सभिनी जी ज़िमेदारी हूंदी आहे। असां सिविल सोसाइटी जा माण्हू ॾिसो हर कंहिंजे घर में को नंढड़ा गुल ॿार मासूम हूंदा आहिनि, त सोचो इन शइ खे मॉनिटरिंग कयो बहितरीनु अंदाज़ सां, जेको आहे तरबियत पंहिंजे ॿारनि जो कयो, न ई अहिड़ा वाक़िया थियनि, न ई जेको आहे दिलि ॾुखे। छा हाणे फैमिलीज़ जेके ॿिन्हिनि फैमिली जी छा हालत हूंदी। अलाह रहम करे ऐं अलाह जेको आहे इन शइ खे जेको आहे वालिदेन खे इलाही सब्र अता फरमाए। ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि। अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि जेको पंहिंजे करियर ऐं उन जे हवाले सां असां डिस्कस कंदा आहिनि। पर
असांजे अॼु प्रोग्राम में हिकिड़े बहितरीनु जेके आहिनि सिंध जा रागी आया आहिनि असांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे त ख़ासि तौर ते जेॾी महिल सुबुह जो आगाज़ एॾे बहितरीनु तरीक़े सां पुरजोश तरीक़े सां थिए चलो ठीकु आहे ॾुख त पंहिंजी ज़िंदगी में हर इंसान जा लाड़ा चाड़ा थींदा आहिनि लेकिन इंसानु सुठो पर बुज़ुर्गनि जी जेकी ॿोली ॿुधणु घुरिजे त बरकत थींदी रहमत वसंदी हर वक़्तु जेको अलाह खे रखणु ऐं हीअ ख़ासि हुते हीअ जॾहिं जेके असांजे सिंगर अॼु असांजे प्रोग्राम में शामिलु थियनि था त हू हीअ जोक शरीफ़ खां आया आहिनि अचो त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं फ़क़ीर वज़ीर अली जमाली तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह में में कीअं पियो लॻे अॼु अची करे छा चवणु चाहींदो ॾाढो सुठो पियो लॻे दी सुबुह जो तमामु अच्छा उहे मोस्टली तव्हांजो सुबुह जो आगाज़ कीअं थींदो आहे दरगाह शरीफ़ ते दरगाह पाक ते सुबुह जो त राग थींदो आहे मुंहिंजो 4:30 बजे 4:30 बजे तव्हां थींदो पोइ उन खां पोइ कंटिन्यूसली हिकु रियाज़ वरी ॿी एक्टिविटी पंहिंजा ॿिया कमकार जी जी ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा तव्हां सां साथ ॾियण लाइ तव्हांजी टीम खे पंहिंजो ते वेठल नला ॾिनो उन्हनि खे बि भलीकार कंदासीं ऐं ढोलक नवाज़ जेको ग़ुलाम सरवर उन्हनि खे बि जेके भलीकार कंदासीं त प्लस प्रोग्राम जे आगाज़ में हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम थी वञे छा था ॿुधायो मुर्शिद पाक शाह अब्दुल लतीफ़ साईं जी काफ़ी आहे बिस्मिल्लाह मूं अंधी ॾींदा होत सलामत सुपरी बिस्मिल्लाह करड़ा डूंगर कह घणी जिटेरण ततोरावो तितर थे मतन खे डूंगर में डाहो जॾहिं जाम पुन्हू जावो तॾहिं थी बस वणकार में मुंह अंधी दे ईदा मुंह अंधी दे ईदा मुंह अंधी दे ईदा हो तो सलामत सुपरियला हो तो सलामत सुपरियला ऐ मुंह अंधी दे ईदा मुंह अंधी दे ईदा हो तो सलामत सुपरियला हो तो सलामत सुपरियला ऐ मुंह अंधी दे ईदा मुंह अंधी दे ईदा हो तो सलामत सुपरियला हो तो सलामत सुपरियला ऐ मुंह अंधी दे पले पाए पहुंचे पले पाए पले पाए पहुंचे मेरी अखे उतनीदा मेरी अखे उतनीदा हो तो सलामत सुपरियला हो तो सलामत सुपरियला ऐ मुंह अंधी दे ईदा मुंह अंधी दे ईदा हो तो सलामत सुपरियला हो तो सलामत सुपरियला ऐ मुंह अंधी दे
गलन ते रखे गल्द गलन ते रखे गल्द रखे गल्द गलन ते नीह निजा पोडीदा नीह निजा पोडीदा होत सलामत सुपरियला होत सलामत सुपरियला ऐ मुंह अंधी दे ईदा मुंह अंधी दे ईदा होत सलामत सुपरियला होत सलामत सुपरियला ऐ मुंह अंधी दे संगन कंदा सुखसी संगन कंदा सुखसी संगन कंदा सुखसी संगन कंदा सुखसी सूर संगीना थीदा सूर संगीना थीदा होत सलामत सुपरियला होत सलामत सुपरियला ऐ मुंह अंधी दे ईदा मुंह अंधी दे ईदा होत सलामत सुपरियला होत सलामत सुपरियला ऐ मुंह अंधी शाह अब्दुल लतीफ़ पिटाई जेके सुरीरल जेके बेतन सां आगाज़ थियो लेकिन सभिनी ॾिसंदड़ खे इंजॉय कयो हूंदो सभिनी पर नाज़रीन हींअर वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ॿुधाईंदी हलां त लियू जा इहे लातादाद इनाम 1 करोड़ रुपया हासिल करे सघो था कुरानदा जे ज़रिए जंहिंमें आहे शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं 1 करोड़ रुपयो जेको बम्पर प्राइज़ आहे पर देरि कहिड़ी ॻाल्हि जी लियू वठी अचो ऐं इहे सभु लातादाद इनाम हासिल कयो ऐं उन सां गॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान जेके अदा सजाद असांखे थोरी देरि खां पोइ इंजॉय कराईंदा बहितरीनु ख़ुशबू बहितरीनु ज़ाइको यकीननि तव्हांजी लाइफ में टपाल मेज़बान जॾहिं यूज़ कंदव त इंजॉय कंदव पर नाज़रीन हींअर त शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तावन कयो आहे लियू बिस्किट जेको तव्हां सभिनि लाइ खणी आयो हिकिड़ी शानदार क़िस्म जी स्कीम जीअं ॿुधायां पर इहा जेकी ऑफर मौजूदु आहे टक टाइगर गाला ज़ीरा ऐं उन सां गॾु गॾु बेकरी बिस्किट्स ऐं बेकरी नान खटाई में इहे सभु जेके आहिनि प्रोमो पैक्स आहिनि नंढा पैक्स आहिनि इहे सभु वठंदा उनजे पोइ जीअं तव्हांखे ॿुधायां त सिल्वर कर्सन जे पोर्शन में हिकिड़ो कोड हूंदो पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां तव्हांखे त अगरि जॾहिं तव्हांखे इनाम निकिरे थो त इनाम निकिरण जी सूरत में इहे रैपर्स तव्हांखे वापसि वठिया वेंदा छो त उन्हनि ते तव्हांजो कोड लिखियलु हूंदो पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लियू वठी अचो इहे लातादाद इनाम 1 करोड़ रुपयो हासिल करण जो मौक़ो जेको न विञायो ऐं उन सां गॾु गॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा जीअं त नाज़रीन मौसीक़ी रूह जी ग़िज़ा हूंदी यकीननि अॼु तव्हां जेको आहे ख़ूबसूरत अंदाज़ में सभु जेको पंहिंजे सुबुह जो आगाज़ इंजॉय कयो हूंदो पर जीअं असां सां गॾु अलाह ॾिनो बेंजो नवाज़ बहितरीनु मौजूदु आहिनि धनू था उन्हनि त सिर्फ़ु जेको आहे पंहिंजे बेंजो ते कहिड़े वादे मिरण जो को रंग को ॿुधाइनि जी अलाह ॾिनो को दरिया किनारे जो को सरसब्ज़ रंग हुजे को बहितरीनु को वादी मिरण जो को रंग छिड़नि तव्हांजे ॾिसण जेसि ताईं फ़क़ीर भला चांहि पी वठनि
वाह जबरदस्त को भला को ढोलक वाले सां गॾु साथ भला ॾियरो को ख़ुशी जो को पीस वॼायो वाह वाह जबरदस्त 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 यकीनन असां जेके ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ खे यकीनन मज़ो आयो हूंदो हिकिड़ो अञा भला हिकिड़ो मोड़ थो ठिले थी वञे पोइ त पोइ भला पोइ जेका पोइ फ़क़ीर जा गीत था ॿुधो जबरदस्त जबरदस्त कीअं लॻो भला यकीनन सिंध जा असांजा जेके पंहिंजे ट्रेडिशनल जेके साउंड आहिनि यकीनन सुकून ॾींदा आहिनि ॿुधंदे रूह खे जेको आहे इलाही इंसानु पॉज़िटिव सुठो सोचंदो आहे ई म्यूज़िक ॿुधंदा कयो ऐं कोशिशि कंदा कयो त सुठा ख़्याल दिलि में अचनि हा बिल्कुलु 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 वॼाइण वारा बि बहितरीन आहिनि काफ़ी दफ़ा असांजे प्रोग्राम में अची बि चुका आहिनि त भला तव्हां हाणे छा था ॿुधायो मुर्शिद पाक साईं इरशाद साईं जी काफ़िया सतारी जी जी बिस्मिल्लाह शल का बाज पवई के अबुरन जे इशारे कुठा के घाया तुझे घूर नाजुक संग नागा नचन तुझे मोहब्बत क्या मखमूर ए तकबर शान गुरूर इरशाद इश्क विञाया मत घोरी सजन तो ता घोरी मुझी दिलड़ी लुटे वे जोरी मुझी दिलड़ी लुटे वे जोरी मत घोरी सजना तोता घोरी मुझी दिलड़ी लुटे वे जोरी मुझी दिलड़ी लुटे वे जोरी मत घोरी सजना तोता घोरी मुझी दिलड़ी लुटे वे जोरी मुझी दिलड़ी लुटे वे जोरी मत घोरी सजना तोता घोरी
ज़ोरी मुझी दिलड़ी लुटे मैं ज़ोरी मत घोरी सजन तोता घोरी पुनहल तो सलातम गलदा जलुखन जो पातम जदनी पुनहल तो सलातम गलदा जलुखन जो पातम ये जानना हरगिज़ जातम ये जानना हरगिज़ जातम कात छप्पर छलीदा छोरी कात छप्पर छलीदा छोरी मत घोरी सजना तोता घोरी मुझी दिलड़ी लुटे बै सोरी मुझी दिलड़ी लुटे बै सोरी मत घोरी सजना तोता घोरी मुझी दिलड़ी लुटे बै सोरी मुझी दिलड़ी लुटे बै सोरी मत घोरी सजना तोता लाए देवानी मिठो मुहब करे रो मस्तानी दिल दिल पर लाए देवानी मिठो मुहब करे रो मस्तानी हाणे हींअर लॻमो हैरानी हाणे हींअर लॻमो हैरानी लाए लूअ लूअ में वयो लोरी लाए लूअ लूअ में वयो लोरी मत घोरी सजना तोता घोरी मुझी दिलड़ी लुटे बै सोरी मुझी दिलड़ी लुटे बै सोरी मत घोरी सजना तोता घोरी मुझी दिलड़ी लुटे बै सोरी मुझी दिलड़ी लुटे बै सोरी मत घोरी सजना तोता विदस के चपुनहल दे काहे सागो साहे सिर जो लाहे विदस के चपुनहल दे काहे सागो साहे सिर जो लाहे हिते भेनर मुंह जो छाहे हिते सरजू मुंह जो छाहे मत डूगर थी दस वनी डोरी मत डूगर थी दस वनी डोरी मत घोरी सजना तोता घोरी मुझी दिलड़ी लुटे बै सोरी मुझी दिलड़ी लुटे बै सोरी मत घोरी सजना तोता घोरी मुझी दिलड़ी लुटे बै सोरी मुझी दिलड़ी लुटे बै सोरी मत घोरी सजना तोता घोरी तुझो मोहताज न करबे कहिजो इरशाद अदल खां तुझो मोहताज न करबे कहिजो इरशाद अदल खां तुझो मोहताज न करबे कहिजो आहे चेहड़ो तेहड़ो तुझो आहे चेहड़ो तेहड़ो तुझो नाहे ॿियो को वसीलो तोरी नाहे ॿियो को वसीलो तोरी मत घोरी सजना
कॉल रिसीव कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। सलाम भेण याली मदद मौला अली मदद बाब मुझे पंहिंजो तारुफ़ कराईंदो, केरु किथां खां? अभी अंसार कोसो गलया गुलशन अदी कराची का तमाम तुंजो शो तो हले मुझी होटल सजी पई दिसे तवा के सलाम पई चए। वालेकुम सलाम सभिनी मुंहिंजे भाइरनि खे। मूंखे इलाही सुठो थो लॻे तव्हां सां प्रोग्राम सभई इंजॉय कयो पिया। छा चवणु चाहींदो वरी जे प्रोग्राम जे हवाले सां? अदे के अर्ज़ा त मदिय समझो साईं जो को गानो ॿुधाए मां तो के गानो ॿुधाईंदमि। जी जी भाउ, चलो ठीकु आहे। थैंक यू सो मच। यकीनन तव्हां वक़्तु हूंदो त तव्हां जेको चलो टाइम आहे तव्हांखे भला थोरो ॿुधाए वठो। हेलो जा बितायो वाह बितते वसई नूर मुझो तो पुजायो बित जा बितायो बितते वसई नूर मुझो तो पुजायो ओ मुझो तो पुजायो मन जो मुरादो मुझो तो पुजायो मन जो मुरादो बित जा बितायो बितते वसई वाह नूर मुझो तो पुजायो सिर ले सैयद के सोना जा फेरा। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, महिरबानी, इलाही सुठो लॻो। यकीनन सुबुह मेराण खे ॿुधंदड़ जेके इलाही सुरीला आहिनि मूंखे इलाही ख़ुशी थी थिए। पर ईअं ई जेको आहे उमेद आहे त शामिलु थींदा रहंदो असांजे प्रोग्राम में। पर हीअं वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं जीअं त नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो आहे लू बिस्किट जेको तव्हां सभिनि लाइ खणी आया शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था। त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, लू जो को बि प्रोमो पैक वठी वेंदा ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कंदा। ऐं उन सां गॾो टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और राज़बी टपाल मेज़बान चाहे आहे। कान्हे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन लू जी इहा लातादाद ऑफर जेके बहितरीन इनामनि जी तव्हां हासिलु करे सघो था। लू जो को बि प्रोमो पैक चाहे वो टाइगर हुजे, गाला हुजे, कैंडी हुजे, बेकरी बिस्किट हुजनि या बेकरी नान खटाई में जेके मौजूदु आहिनि। ऐं पर हिकिड़ी आऊं ॻाल्हि ॿुधाईंदी रहंदसि, लू जो को बि जेको पैक तव्हां वठंदा उनखे मिसयूज़ न कंदा, छो त उहो संभाले रखंदा। इनाम निकिरण जी सूरत में तव्हां को वापसि वठी वेंदो, छो त जॾहिं इनाम जॾहिं निकिरंदो उनमें उहो तव्हांजो जो सिल्वर कलर जो जेको पोर्शन हूंदो उन में उहो कोड हूंदो। ऐं ॿुधाईंदी आहियां इनाम जो तरीक़ेकार छा आहे। जॾहिं तव्हां सिल्वर कलर जे पोर्शन खे स्क्रैच करे पोइ हिकिड़ो ॾिनल नंबर ते जेको आहे उन ते मिस कॉल ईंदो नंबर ऐं तव्हांखे ॿुधाईंदमि 0316722555 ते मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल ईंदी। उहो ई कोड उन में एंटर कंदा, लेकिन तव्हां क़ुरानदाज़ी में शामिलु थी वेंदा। क़ुरानदाज़ी ज़रिए तव्हां इहे जेके लातादाद इनाम ऐं बम्पर प्राइज़ जेको आहे 1 करोड़ रुपयो हासिलु करे सघो था। त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, लू वठी अचो ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कयो। इन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे आहे। ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जीअं त ॾिसो केॾो ख़ूबसूरत रंग असांजे अॼु सुबुह मेराण में तव्हांखे किन नज़र पिया अचनि। ॾाढो सुठो थो लॻे जॾहिं कॉलर असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा, छो त ॾिसो हीउ हिकिड़ो फैमिली प्रोग्राम आहे जे हर क़िस्म जे टॉपिक ते डिस्कशन्स थींदी आहे। नए टैलेंट खे हमेशह प्रमोट कयो वेंदो आहे। असां फस्ट आऊं त गारंटी सां चवंदी आहे त जेको बि नयो टैलेंट हूंदो आहे त फस्ट ॿाहिरां साल विझनि ऐं सुबुह मेराण उन्हनि खे ऑन स्क्रीन ऑन एयर कराईंदो आहे, प्रमोट कंदो आहे। फस्ट टाइम उन्हनि खे जेको अपीयरेंस ॾियाराईंदो आहे, उनखां पोइ जेको फर्दर मुख़्तलिफ़ जेके उन्हनि खे उन्हनि जी ख़बर पवंदी आहे त बाबा हीउ बि हिकिड़ो अहिड़ो बहितरीनु टैलेंट आहे, चाहे उहो म्यूज़िक सां हुजे, चाहे उहो एजुकेशन सां हुजे, चाहे पंहिंजी कंहिं बि फील्ड सां वाबस्तो रखंदो हुजे, चाहे उहो डांस हुजे, चाहे उहो बहितरीनु इंस्ट्रूमेंट प्ले करण वारो छो न हुजे। त ॾिसो तव्हां पंहिंजे टैलेंट ते वधि में वधि वर्क कयो। तव्हां ॾिसो त तव्हां में एबिलिटी कहिड़ी आहे, तव्हांजा स्किल्स कहिड़े पासे घणो वधि में वधि कमु था कनि। स्किल्स जेतिरो असां कमु कंदासीं त इंसान खे ख़बर अथव त हुनर जेको हुनरमंद हूंदो आहे कॾहिं बि बुखियो कोन हूंदो आहे। त हर वक़्तु जेको कोशिशि कंदो आहे त जेको आहे पंहिंजी कान जी शइ में 2-3 रुपया कमाए वठां। अकासो त हाणे त ॾिसो केतिरा सारा वर्क अचनि था टेक्निकल ऐं टेक्नोलॉजी जो एतिरो दौर एतिरो फास्ट थींदो थो वञे। ऑनलाइन एतिरा बिज़नेस शॉप्स वग़ैरह सभु कुझु उन ते थिए पियो। त इन शइ को असां अचीव कयूं बजाए असां जेके इन स्मार्टफोन खे मिसयूज़ करण जे ग़लति जेके शयूं या ग़लति शयूं एडॉप्ट करण जे उनको बहितर आहे त असां सुठे पॉज़िटिविटी का सुठी ॼाण नॉलेज। अच्छा नॉलेज बि हर इहो ज़रूरी न आहे त तव्हांखे सभु शइ जी नॉलेज हुजे। कुझु ॼाण जेके अहिड़ी हूंदी आहे जेके असां लाइ ज़रूरी हूंदी आहे, कुझु नॉलेज एक्स्ट्रा हूंदियूं आहिनि जेके असांखे हासिलु करण जी ज़रूरत कोन हूंदी आहे। त हिन फज़ूल एक्स्ट्रा नॉलेज खे तव्हां अवॉइड करे ॾिसो त तव्हांखे कहिड़ी नॉलेज तव्हांखे अॻिते पंहिंजे करियर में या पंहिंजी तरबियत में उहा तव्हांखे कमु ईंदी, उहा नॉलेज अपनायो। ऐं हिकिड़ी कॉल आहे, कॉल रिसीव कंदमि। हलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु किथां खां पिया पंहिंजो तारीफ़ कराईंदा? अव्हांखे भली कार प्रोग्राम सुबुह मेराण में जी छा चवणु चाहींदो, कीअं पियो लॻे प्रोग्राम?
प्रोग्राम तव्हांजो वटि तमामु बहितरीनु आहे। मां डेली प्रोग्राम ॾिसंदा आहियूं। महिरबानी बाबू जा जी। अॼु जे गेस्ट जे हवाले सां छा चवंदव? अॼु असांजा बहितरीन जेके सिंगर मौजूदु आहिनि अॼु असांजे प्रोग्राम में। सिंगर साहब तमामु बहितरीनु सूफ़ी कलामनि जे शौक़ीन आहिनि। सर खे गुज़ारिश आहे हिकिड़ो सूफ़ी कलाम हलाए छॾनि। ॿुधाईंदा तव्हांखे। चलो ठीकु आहे, महिरबानी, थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। त पोइ हलूं था असांजे जेके सिंगर ने बहितरीन जेके यकीननि तव्हां इंजॉय कंदा हूंदो त फरमाइश ते फरमाइश बि अचनि थियूं, पर ॾिसूं था हू हाणे पंहिंजी मर्ज़ी सां या कंहिंजी फरमाइश ते छा था ॿुधाइनि। जी वज़ीर अली फोन भेजी वियो ऐं साईं जन जी काफ़ी आहे, मशहूरु काफ़ी आहे, सूफ़ी सोज़ साज़ खे सम्झो त ॾुखियो। वाह ज़बरदस्त। सूफी चाही सद करी ओ सूफिन ई नसला, सूफी चाही सद करी सूफिन ई नसला, काटे रख कुल्हा उछलाए छॾ आग में। सूफीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, सूफी साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तिहां पोइ थियो जहिड़े पसण पिरीअ जो। सूफीअ जे ज़ोज़ ज़ाज़ खे सम्झण त ॾुखियो बा, सूफीअ जे ज़ोज़ ज़ाज़ खे सम्झण त ॾुखियो बा, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफीअ जे ज़ोज़ ज़ाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफीअ जे ज़ोज़ ज़ाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, इन इश्क जे अंदाज़ सम्झण त ॾुखियो आहे। सूफीअ जे ज़ोज़ ज़ाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफीअ जे ज़ोज़ ज़ाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। मोहब्बती मिजाज खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन मोहब्बती मिजाज खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफीअ जे ज़ोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफीअ जे ज़ोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। पान ॻोल्हींदड़ आयो हिते पान खे ॻोल्हण, आयो पान खे ॻोल्हण। आयो पाण खे ॻोल्हण, आयो पाण खे ॻोल्हण। इन हमदम हमराद खे सम्झण त ॾुखियो आहे, इन हमदम हमराद खे सम्झण त ॾुखियो आहे, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफीअ जे ज़ोज़ साज़ खे सम्झण त
सोज साज खे सम्झण त ॾुखियो वा हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो वा हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो वा त निराली आहे जग खां निराली आहे जग खां जी रमज़री त निराली आहे जग खां निराली आहे जग खां निराली आहे जग खां सूफ़ीअ जे ॻुझे राज खे सम्झण त ॾुखियो वा सूफ़ीअ जे ॻुझे राज खे सम्झण त ॾुखियो वा हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो वा हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो वा सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो वा सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो वा हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो वा हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो वा अंदर में पयो बोले केर अता जे त अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले अल्लाह जे आवाज़ खे सम्झण त ॾुखियो वा अल्लाह जे आवाज़ खे सम्झण त ॾुखियो वा हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो वा हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो वा सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो वा सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो वा हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो वा हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो वा वाह ज़बरदस्त ज़बरदस्त पढ़ना चाहिए हीअं वक़्तु शॉर्ट कुझु ब्रेक जो हिन प्रोग्राम 57 के लियो बिस्किट जिसां तव्हां कटे सघो 1 करोड़ रुपयो ऐं सां गॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में ऐं जीअं त नाज़रीन प्रोग्राम सुबह मेहरान सां तावन कयो आहे लू बिस्किट जेको तव्हां सभिनी लाइ खणे हिकिड़ी शानदार क़िस्म जी ऑफर घर वेठे तव्हां जेको आहे करोड़पति बणिजी सघो था हिकिड़े सिंपल जे तरीक़े सां ॿुधाईंदी हलां लू जो को बि नंढो पैक यानी प्रोमो पैक वठंदा उन जे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो चमकीलो हिकिड़ो पोर्शन हूंदो उन खे स्क्रैच कंदा स्क्रैच जी सूरत में हिकिड़ो कोड जेको उहो अपेयर थींदो उहो कोड जेको आहे ॾिनल नंबर ते ॿुधाईंदमि त उन ते जस्ट मिस कॉल ॾींदा नंबर ॿुधाईंदमि 0316 7225225 ते जस्ट मिस कॉल जी सूरत में तव्हांखे वरी ॿीहर कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोड जेको तव्हां स्क्रैच कयो हो उन में एंटर कंदा ऐं ॿुधाईंदी हलां त हिननि में जेके आहिनि लातादाद इनाम बि आहिनि जंहिंमें शानदार कार आहे उमिरि जो टिकट आहे ऐं उन सां गॾो गॾु बम्पर प्राइज़ जो 1 करोड़ रुपयो की पोइ देरि कहिड़ी ॻाल्हि जी आहे लू वठी अचो ऐं जेको करोड़पति बणण जो हिकिड़ो मौक़ो हासिलु कयो ऐं सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे है ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0221200285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा जीअं त असांजे प्रोग्राम में बहितरीनु जेके ज़ियारागी फ़क़ीर वज़ीर अली जमाली मौजूदु आहिनि उन्हनि सां जेको साथ ॾियनि था उनजी टीम बहितरीनु जेके आहिनि रंग जेके आहिनि महिराण जा विछाए रहिया आहिनि हणूं त भला हुन ॾे त हुननि जी ज़िंदगी में भला हू पंहिंजी इहो करियर करे को स्टार्ट कयो कॾहिं सोचियो त आउं जेको आहे बहितरीनु रागी थी थो सघां भला इहो असांखे ॿुधाईंदा इहो करिश्मो जादू कीअं असां नंढा हूंदा हुआसीं सो असांजा मुर्शिद साईं साईं रखियल शाह साईं चीज़ल शाह दरगाह फतेहपुर वारा साईं उहे ईंदा असां वटि दावत ते जेको असांजे साल ते दावत हूंदी उन ते ईंदा हुआ पोइ उन में जेके फ़क़ीर ॻाईंदा हुआ फ़क़ीर उस्ताद ग़ुलाम मैदर मोहम्मद आलिम या सोणे फ़क़ीर वारा नंढा हुआ असां बि नंढा हुआसीं उन ते पर सोणे फ़क़ीर वारा बि ॻाईंदा हुआ उन्हनि खे ॻाईंदे ॾिसंदा हुआसीं त दिलि चवंदी हाणे फ़क़ीर असां ॻाइनि था पिया ई असां बि को ईअं ॻायूं न दिलि उन खां पोइ आस्ते आस्ते शुरूआति कईसीं
सही बोला ईअं अखियुनि कंहिंखे ॾिसंदो आहे माण्हू त पोइ ई अहिड़ी का ख्वाहिश थींदी आहे जी, को जी, बहितरीन को जी, डॉक्टर कंहिंखे जी, ॾिसे त डॉक्टर या पायलट थिए त जी, जी, ईअं ई जी, तव्हांजी जी, मतिलबु जी। बहितरीन अच्छा महिरान टीवी में सुबुह मिलण में ईंदे तव्हांखे कीअं लॻंदो आहे अॼु ॾाढो सुठो दी, कीअं रंग लॻंदो तमामु रंग सुठा। अॻु में बि मां आयो आहियां। जी, जी, बिल्कुलु अॻु में बि तव्हां बिल्कुलु हुयव। पाईंदो रहंदो जी, ऐं तमामु सुठो। सही अच्छा सो त ॾिसो त जीअं हर कंहिं वक़्त जो उस माना उस्ताद ज़रूरी हूंदो आहे हर कंहिं फील्ड में तव्हांजा उस्ताद केरु हुया उस्ताद ख़ान साहब मुंदर अली ख़ान जेका बादर आहे गवैया हुया ऐं ख़ान साहब हादीबश ख़ान जा शागिर्द हुया पर इतफ़ाक़न साईं दुनिया मूं छॾे विया पर साल हिकिड़ो मूंखे सेखारियो। साल जी, जी। अच्छा ही फील्ड केतिरी मतिलबु मुंहिंजी चाहे त बसि माना हेतिरे हद ताईं हिनखे ही सॼी ज़िंदगी हिन में सिखणो आहे। सॼी ज़िंदगी माना ईअं न त मां बसि हाणे हासिलु करे छॾियो आहे। न न हिन में सॼो ज़िंदगी रियाज़ बि करणा आहिनि सिखणो बि आहे ऐं अच्छा इन में इहो आहे त माना काफ़ी टाइम वरी माण्हू राग ॻाइण या पंहिंजो ॾियण या जेके बि छॾे ॾे त पोइ माण्हू विसरी सघे थो हिन में विसरी वेंदो। ही रोज़ जो कमु आहे। ही रोज़ जो कमु आहे। रियाज़ बि रोज़ जो कमु आहे ॻाइण बि रोज़नि जो कमु आहे। हिकिड़ो ॾींहुं कोन ॻाईंदो 3 ॼाड़ा पोइते ओहो हा 2 ॾींहं न ॻाईंदो 5 ॾींहं पोइते। सही माना इहो एतिरी कमु ॾुखी फील्ड आहे ॾुखी फील्ड आहे तमामु लेकिन ऐं ताक़त जो कमु आहे। ऐं जो उन खां पोइ जेको झूनो थिए थो त पोइ जेको अगरि सुहिलो ॻाइण वारो आहे त उहो पोइ नरमा शरा सुर हणंदो वरी पंहिंजो ॾिसो त हाणे मुंहं में उहा ताक़त कोन्हे बसि हाणे पंहिंजो गुज़र कयां कमु करे वञा बसि सही हीअ ताक़त जो कमु आहे। अच्छा ताक़त बि अॼु एक्सप्लेन कयो न त कहिड़ी ताक़त ईअं न बंटाइण वारी ताक़त न न ॻाइण वारी हा। ताक़त ऐं हिन में इलाही कहिड़ी आहे माना परहेज़ आहिनि उहे करणा था पवनि। हा चांवर कोन था खाइणा पवनि तरण वारी शइ तरियल शइ ऐं उहो ऐं ॻाइण खां अॻु में मानी कोन खाइणी आहे। अच्छा हा वरी बिस्किट चांहि ईअं जी तव्हां महिरबानी कयो। बिल्कुलु तपाल मेज़बान जी चाहे सही सही मतिलबु इहे सभु परहेज़ जेके सिंगर लाइ ज़रूरी आहिनि। जी जी अच्छा तव्हांखे उमें कहिड़ो जेको साज़ वॼाइण में घणो पसंदि आहे सिंध जेको बि जीअं हाणे वॼायो अथव इन खां अलावा कहिड़ो पसंदि अॼु असांजे हाणे मुर्शिदनि साईं जा इहे बाजो ऐं यकतारो चपड़ी असांखे इहे ऐं ॿिया त इलाही हाणे सिंध जा साज़ आहिनि बेंजो आहे ॿियूं साज़ूं इलाही अलगोज़ो आहे ऐं सभु सुठा आहिनि सिंध जा साज़ आहिनि असांजा हीअ तमामु सुठा साज़ आहिनि बेंजो सुठो आहे ऐं ढोलक तबलो वाह यकीनन हर साज़ जी, जेको जी। आहे पंहिंजो पंहिंजी पंहिंजी हैसियत रखे जी, थो जी। पंहिंजो पंहिंजो सुरूर थो ॾे रम्स थो ॾे हिन जे त भला हींअर छा था ॿुधायो असांखे ऐं मुर्शिद पाक साईं रखियल शाह जी काफ़ी आहे ऐं राग बि सुबुह जो आहे वाह वाह पोइ ॿुधायूं था। हर वेले तांघा यार दिया मैं बैठी कांग उडारा फाला पमा ते कासिद भेजा मेरा थी गे मोहाल बीमारा यार बाजू सादा जीवन कूड़े अंदर दर्द हजारा गुलाम फरीदा मैं त इमें रोवा जिमें बिछड़ी कूंज कतारा रोज अजल दी में कूतांग लगी दिल दर्द कनू न छुटे
वहदत बाधूं यार न मिलदा तोड़े सीस सारा चालुटी विच उरूज नजूल समाए मुश्क अतुर दे बूटे अर्श मुनवर ते पीघा पईयां साईं शाह रखियल जिथा आशिक खावन झूठी ओ तांघ बारो चलती लगम असल दे ओ तांघ बारो चलती लगम असल दे तांघ बारो चलती लगम असल दे जानज समा विचा अजना कल दी जानज समा विच ओ अजना कल दी तांघ बारो चलती लगम असल दे ओ तांघ बारो चलती लगम असल दे जानज समा विचा अजना कल दी जानज समा विचा अजना कल दी तांघ बारो चलती लगम असल दे ओ तांघ बारो चलती ऐ लगम असल दे फिराक तेरे नाज सताबल सोज फिराक तेरे सोज फिराक तेरे नाज सताबल उशवे गम से मन को घाबल उशवे गम से मन को घाबल कदह सदे देचा कोल बिनावल कदह सदे देचा कोल बिनावल सदा सावल तेरी सिकना लहंदी सदा सावल तेरी ओ सिकना लहंदी तांघ बारो चलती लगम असल दी तांघ बारो चलती लगम असल दी जानज समा विचा अजना कल दी जानज समा विच ओ अजना कल दी तांघ बारो चलती लगम असल दी तांघ बारो चलती लगम असल दी इश्क दे जड़ियां कर गल विच पापा इश्क दे जड़ियां कर इश्क दे जड़ियां कर गल विच पापा कदह कुरान पढ़ सही मैं सुनावा कदह कुरान पढ़ सही मैं सुनावा इश्क दी मस्ती विच जान चलावा इश्क दी मस्ती विच जान चलावा ओ इश्क दी मस्ती विच जान चलावा बाहे अंदर विच पल पल पलती बाहे अंदर विच ओ पल पल पलती तांघ बारो चलती लगम असल दी तांघ बारो चलती लगम असल दी जानज समा विचा अजना कल दी जानज समा विच ओ अजना कल दी तांघ बारो चलती लगम असल दी ओ तांघ बारो चलती लगम असल दी इश्क नहीं कोई शीह मरेला इश्क नहीं कोई इश्क नहीं कोई शीह मरेला सारा सारस झंगल बेला सारा सारस झंगल बेला यार सुञातम थियम अकेला दोस्त सुञातम थियम अकेला किछ ज़ात सिफायत हिक
थी रलदी सात सिफायत ओ हिक थी रलदी ताख बारो चलदी लगम वजलदी ताख बारो चलदी लगम वजलदी जान च समा विचा अजना कलदी जान च समा विच ओ अजना कलदी ताख बारो चलदी लगम वजलदी ओ ताख बारो चलदी ओ लगम वजलदी कदम रखल दे अंगन ते पाई कदम रखल दे कदम रखल दे अंगन ते पाई अतुर खथूरी हुबू काल हुलाई अतुर खथूरी हुबू काल हुलाई कर ज़हूरा अपनी जात छुपाए कर ज़हूरा अपनी जात छुपाए और कर ज़हूरा अपनी जात छुपाए थियम सफाई असुल नसुल दी थियम सफाई और असुल नसुल दी ताख बारो चलदी लगम वजलदी ओ ताख बारो चलदी लगम वजलदी जान जिस्मा विचा अजना कलदी जान जिस्म विचा ओ अजना कलदी ताख बारो चलदी लगम वजलदी ओ ताख बारो चलदी ओ लगम वजलदी वाह ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत रंग यकीनन सभु ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ खे यकीनन सुरूर ऐं रम्ज़ मिलियो हूंदो ऐं सभु इंजॉय कंदा हूंदा इहे ॾिसो सूफ़ी रंग हूंदा आहिनि जंहिंमें इंसानु पंहिंजे मुर्शिद सां पंहिंजे अलाह सां जॾहिं हल्म कलाम थिए थो त उनखे काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं जेकी यादि ईंदियूं आहिनि कुझु ग़लतियूं कुझु कोताहियूं त पोइ इंसानु वञी हिते सोचे थो त काश आउं ईअं न कयां हा पर वरी कोशिशि कंदो बहितर सुठे अमल करण जी त पोइ हर वक़्तु इंसान खे पंहिंजी ग़लतियुनि खां सिखणु घुरिजे न बजाए उनखे ग़लतियूं सम्झे करे पंहिंजी लाइफ खे सफ़ा डाउन करणु घुरिजे पर उनको सिखे उनखे दुरुस्त करण जी कोशिशि करे पर नाज़ हीअं वक़्तु हमने शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं तव्हांखे जीअं ॿुधाईंदी हलां त हिन प्रोग्राम सां ताबन कयो आहे लू बिस्किट ऐं ॿुधाईंदी हलां जी ज़बरदस्त ऑफर तव्हां क़ुरान दादी ज़रिए हासिलु करे सघो था जंहिंमें आहे शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ ₹1 करोड़ त बि इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू वठी अचो ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कयो ऐं इन सां गॾु टपाल मेज़बान जी वधाए रिश्तनि जो मान काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबन कयो आहे लू बिस्किट जीअं ॿुधाईंदे हलां त लू बिस्किट जी इहा ज़बरदस्त क़िस्म जी ऑफर मौजूदु आहे टक टाइगर गाला कैंडी ज़ीरा ऐं उन सां गॾो गॾु बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे पंहिंजो पसंदीदा को बि लू बिस्किट वठी अचो ऐं उन जे पोयां हिकिड़ो सिल्वर कलर जीअं पोर्शन ॿुधायो उन खे स्क्रैच करे जस्ट ॾिनल नंबर ते मिस कॉल ईंदा मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी कॉल बैक खां उहो ई कोड जेको हुन में एंटर करे इला तादाद इनाम ऐं ₹1 करोड़ हासिलु करे सघो था त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू वठी अचो ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कयो इन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे है अच्छा वज़ी फ़क़ीर तव्हां ॿिया जेके सिंध जा रागी आहिनि तव्हांखे कहिड़ा वणंदा आहिनि तव्हां माना फेवरेट हुजनि पसंदीदा हुजनि जेके तव्हां को हिकिड़ो त हूंदो सभिनि खे राज़ी न कयो को हिकिड़ो हूंदो जेके तव्हां वधि में वधि ॿुधाईंदो बाक़ी बहितरीनु अंदाज़ में ॻाइनि पिया मोहतरमा आबदा पर सुठी बि ॻाए वाह सूफ़ी रंग में हू ॻाए त लीजेंड आहिनि असांजी यकीनन अच्छा उन्हनि खे कॾहिं उन्हनि सां मिलण जो मौक़ो थियो या हा कॾहिं हा लतीफ़ साईं ते कॉन्फ्रेंस में असां वेंदा आहियूं मोहतरमा साहिबु हुते ईंदी आहे तव्हांखे मिलण जो क्लासिकल जे हवाले सां उस्ताद फ़तेह अली ख़ान साफ़ फ़तह अली जी जी अच्छा के तव्हांखे पाण पसंदीदा माना कहिड़े शाइर जी शाइरी जेके ॻाइण में मज़ो ईंदो आहे पाण पर्सनली दरगाह जोग शरीफ़ वारा साईं साईं रखियल शाह साईं चीज़ल शाह उन्हनि जी पसंदि माना जी तव्हांखे जी जी साईं लतीफ़ साईं सही अच्छा वधि में वधि जॾहिं महफ़िल में वेंदा आहियो त तव्हांजे माना सुठे अंदाज़ में जी काफ़ी फरमाइश ते फरमाइशूं ईंदियूं त पोइ कीअं ख़बर ॿुधण वारा पोइ जेकी शइ चवंदा आहिनि त का शइ यादि हूंदी आहे त ॿुधाईंदा आहियूं या यादि न हूंदी आहे त ॿिए कंहिं दरवेश जी ॿुधाए छॾींदा सही आहियूं अच्छा अॼुकल्ह जे नया जेके रागी आहिनि उन्हनि खे कीअं था ॾिसो बसि नवां रागी त बसि अलाह हुनखे साना ॾे बाक़ी हाणे चओ बहितरीनु नथा ॻाइनि सुठो पिया ॻाइनि सही पर आहे महिनत जी ज़रूरत महिनत हिन शइ में महिनत आहे जीअं तव्हां पहिरियों ॻाल्हि करे वियो हीउ रोज़ जो कमु आहे महिनत कनि अच्छा अगरि हिकिड़ो सुठो रागी थियण लाइ पहिरियों स्टार्ट किथां थियणु घुरिजे कहिड़ो स्टेप उस्ताद सुठो हुजे
सही उस्ताद हूंदो ॾिसण वारो त उहो ई आहे। सही उहे ई इनखे ख़बर हाणे वधीक पहिरें दर्जे खां पोइ माण्हू पढ़े थो त ईअं उस्ताद ई ॾिसंदो। पर ईअं अॼुकल्ह ॻाल्हि मिंट में जेके वेठे सडनली ख़बर पइजी थी वञे त हिकिड़ो बहितरीनु जेको डॉक्टर आहे क्लर्क आहे या ॿिए शोपीस जे माना ॿिए ई फील्ड में या कैमरामैन आहे माना बहितरीनु हिकदमि सां रागी था थी वञनि इहो न माना न कीअं हिन थो में थिए? बि हिन में बि डिग्रियूं आहिनि, हुन में डिग्रियूं आहिनि, हिन में बि डिग्रियूं आहिनि। बिल्कुलु सही था चओ यकीनन क्लासिकल म्यूज़िक जी डिग्रीज़ आहिनि हिन में माण्हू PhD कनि पिया जी जी ॿाहिरि असांजे जेके कनि उन्हनि में त असांजा हिनजी उस्ताद आहिनि टीचर आहिनि ॾिसनि पिया उन्हनि खां वञी सिखिया ई माण्हू वठी। सही बाक़ी हाणे ईअं ॻाईंदो ईअं ॻाइण में हाणे उहो त कलाम त ॻाए वेंदो पर हुन में सुर जी राग जी ख़बर न राग कहिड़ो आहे कहिड़े ठाठ जो राग आहे सही सही घणनि सुरनि जो राग आहे माना उन शइ खे कवर अप न करे सघंदो न ई ॿुधंदड़ खे किथे मज़ो बि ईंदो। पुछा करण वारा माण्हू पुछा करे भाई राग कहिड़ो आहे हे घणनि सुरनि जो आहे कहिड़े ठाठ जो राग आहे। सही अच्छा काफ़ी कॉम्बिनेशन माना तव्हांजी केमिस्ट्री माना सां थींदी आहे मां काफ़ी दफ़ा तव्हांखे ॾिठो अथव केमिस्ट्री थी माण्हू माना हिकिड़े साज़नि सां आवाज़ माना वॾो फ़र्क़ु पए थो जी, विच में हेठि मथे ॾिसण ऐं जॾहिं आवाज़ु मैच ई न थिए बाजे सां त पोइ ॻाइण जी कहिड़ी ज़रूरत हा हिकिड़ो सुर होॾे वॾे सुर होॾे ॾिसो। अच्छा माना हिकिड़े सिंगर खे इहो बि ॾिसो सिखियो ऐं सम्झणो पवंदो आहे साज़नि खे बि माना वधी वाक़ई कैसे कराए इन ते कोशिशि करणु घुरिजे बहितर हर कम में आउं त चाहींदे को बि जेको तव्हां प्रोफेशन हुजे चाहे कैमरामैन जो हुजे या तव्हांजे वर्क सां आर्ट वर्क सां रिलेटेड हुजे या कोई बि बहितरीनु कारपेंटर हुजे या इवन की इलेक्ट्रिशियन ई छो न हुजे उनखे पंहिंजे कम सां दिलचस्पी हुजणु घुरिजे ऐं तरीक़ेकार सां उहो सिखणु घुरिजे उस ताईं जेसिताईं पंहिंजे वर्क सां तव्हां जुनून न कंदव उनखे हासिलु करण जी चाह न कंदव त उस ताईं हू तव्हां लाइ टेम्पररी ऐं वक़्ती तौर ते तव्हां उन्हनि खां बेज़ार थी वेंदो। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त नौजवान जेके आहिनि मुंहिंजी ॻाल्हि को जेको यकीनन एग्री बि हूंदा त कंहिं बि फील्ड में हू कमु कंदा आहिनि त कुझु वक़्त खां पोइ हू बेज़ार ऐं बोर थियणु लॻंदा आहिनि। तंहिंजी वजह इहा आहे त तव्हां उन में इंट्रस्ट नथा वठो तव्हां उन में दिलचस्पी नथा पैदा कयो या फॉर सपोज़ अगरि तव्हांखे उहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे इन केस तव्हां उनजी कोशिशि कयो या अगरि तव्हांजो उहो बसि को वाहर आहे इट मीन्स तव्हां उन शइ जे लाइ न आहियो तव्हांजे लाइ को बर्दर ॿियो ऑप्शन जेको आहे उन फील्ड में तव्हां ॾिसो त तव्हां बहितर कहिड़े फील्ड में परफॉर्मेंस करे सघो पिया तव्हां पंहिंजी लाइफ बि ईज़ीली तरीक़े सां गुज़ारे सघो त अॼुकल्ह जे दौर में चॉइस ऐं चूज़ घणा मिली विया आहिनि हिकिड़ी चॉइस हूंदी आहे हिकिड़ो चूज़ हूंदी आहे चॉइस पंहिंजी हूंदी आहे चूज़ जेके आहिनि फर्दर जेके ॿिए खे देखा देखी ॾिसी करे उहो थींदा आहिनि त कोशिशि कयो जेकी शइ तव्हांखे अचे इवन न त तव्हां सम्झो त मूंखे हीअ शोबिस जी दुनिया में मूंखे जल्दी सां हिकिड़ो फेम कमाइणो आहे त हीअ ज़रिया आहिनि शॉर्टकट में कॾहिं बि का बि शइ हासिलु न थींदी आहे अगरि थी बि वञे थी त उहा टेम्पररी हूंदी आहे परमानेंट कोन हूंदी आहे सिर्फ़ु वक़्ती तौर ते इंसानु जेको ख़ुशि थो थिए या उहा शइ शोहरत मिले थी लेकिन मुस्तक़बिल जा तॾहिं ई थींदो जॾहिं तव्हांखे उन पंहिंजे कम में पुख़्तगी हूंदी बहितरीनु अंदाज़ सां कंदो पोइ हींअर भला छा था ॿुधायो। हींअर काफ़ी आहे साईं मुर्शिद पाक चीज़ल साईं जी राग माल कौस में ग़रीबनि जो गौर तोखे लाज़िम करिणो आहे लाज़िम करिणो आहे नंगी नंग खणणो आहे। वाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अदल करी मेरी जाय न काही आ फजल करी त मैं जीवा चौरई पलो मेरे चिकन भरे
चारी पलो मेरे चिकन भरे केड़े मल मल ढोबा पानी बहला ते साबुन थोला मत बैठी तड़ते रोवा गुलाम फरीदा मैं तई में रोबा जिमें बिछड़ी कूंज कतारा खानी आए अनेक खानी आए अनेक अची लट्या तोत लकाव वंग पे मवेरन खे मुझा हास दथिया न फिका हेठाई में हथ नहीं त झिको थी झिका तोड़े मिलनी लख धिका साईं शाह रखियल तभी दर न छड़ी दस दोस्त जो गरीबन जो गौर तोखे लाज़ुम करणो बा गरीबन जो गौर तोखे लाज़ुम करणो बा फ़कीरन जो गौर तोखे लाज़ुम करणो बा लाज़ुम करणो बा नंगी नंग खणो बा लाज़ुम करणो बा नंगी नंग खणो बा गरीबन जो गौर तोखे लाज़ुम करणो बा गरीबन जो गौर तोखे लाज़ुम करणो बा लाज़ुम करणो बा नंगी नंग खणो बा लाज़ुम करणो बा नंगी नंग खणो बा गरीबन जो गौर तोखे लाज़ुम करणो बा गरीबन जो गौर सारी तुझी बे न कहीं जी इदो अची कंदो वारस वाहोरो मोजी सजी आया सारी तुझी अबे न कहीं जी इदो अची कंदो वारस वाहोरो मोजी आया तह बाले तुझे तो खुकी न फिरणो बा गरीबन जो गौर तोखे लाज़ुम करणो बा गरीबन जो गौर तोखे लाज़ुम करणो बा लाज़ुम करणो बा नंगी नंग खणो बा लाज़ुम करणो बा नंगी नंग खणो बा गरीबन जो गौर तोखे लाज़ुम करणो बा गरीबन जो गौर कम सड़ी दस तोखे न छड़ी दस हाल दुखन जा डोरा पन ॾींदस कम सड़ी दस तोखे न छड़ी दस हाल दुखन जा डोरा पन ॾींद साहिब आही दिल जो प्यारा साहिब आही दिल जो प्यारा दर तुझे ते धरणो बा गरीबन जो गौर तोखे लाज़ुम करणो बा गरीबन जो गौर तोखे लाज़ुम करणो बा लाज़ुम करणो बा नंगी नंग खणो बा लाज़ुम करणो बा नंगी नंग खणो बा गरीबन जो गौर तोखे लाज़ुम करणो बा फ़कीरन जो गौर
जेकी मंझ जहान से तारे तगे तुझे लुत्फ जो मुलतीफ चवे तो बट कमी कान ए अदलो औन छुटा कर को फेरो फजल जो तो खुसबा केरा आयो कही खसाया तुझे मिलन जूं उम्मीद न लाया तो खुसबा केरा आयो कही खसाया तुझे मिलन जूं उम्मीद न लाया दिल पर दिल लुटे वे प्यारा दिल पर दिल लुटे वे हाथी सिक्क तुझी में सड़ो बा गरीबन जो गो तो खिला तुम करणो बा गरीबन जो गो तो खिला तुम करणो बा ला तुम करणो बा नंगी नंग खणो बा ला तुम करणो बा नंगी नंग खणो बा गरीबन जो गो तो खिला तुम करणो बा गरीबन जो गो डेजी बुझी दिलड़ी खसे वे एक तय सुम जाती नाम डसे वे प्यार डेजी बुझी दिलड़ी खसे वे एक तय सुम जाती नाम डसे वे प्यार डेजी बुझी और दिलड़ी खसे वे एक तय सुमजाती नाम डसेवा सचो आया आशिक तुझो सचो आया आशिक तुझो चीजल सूली चढ़ो बा गरीबन जो गो तो खेला तुम करणो बा गरीबन जो गो तो खेला तुम करणो बा ला तुम करणो बा नंगी नंग खणो बा ला तुम करणो बा नंगी नंग खणो बा गरीबन जो गो तो खेला तुम करणो बा फकीरन जो गो वाह वाह ज़बरदस्त 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 सुपर्णा से नी वक्त शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो जी तव्हांखे ॿुधाईंदी आहियां त लू तव्हां सभिनि लाइ खणी हिकिड़ी शानदार क़िस्म जी ऑफर अचे सो था घर बैठे 1 करोड़ रुपयो हासिल करे सघो था त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू जो को बि प्रोमो पैक वठी वेंदा ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिल कंदा आहिनि सां गॾु गॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबन के लू बिस्किट जी तव्हांखे ॿुधायां त लू बिस्किट जे जेके ही लातादाद इनाम था क़ुरान जे ज़रिए हासिल करे सघो था सिंपल जंहिंमें आहे शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं उन सां गॾोगॾु बम्पर प्राइज़ जेको 1 करोड़ रुपयो आहे जंहिं ॿुधाईंदा लू जो को बि जेको पंहिंजे पसंदीदो जेको प्रोमो पैक वठी ईंदा चाहे उहो टक काला टाइगर ज़ीरा या बेकरी बिस्किट या बेकरी नान खटाई दे इन सभिनि में जेको इहा ऑफर मौजूदु आहे त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू जो को बि पंहिंजो पसंदीदा पैक वठी अचो ऐं इहे सभु इनामात हासिल करो पर आउं ॿुधाईंदी हलां त ख़ासि तौर ते जॾहिं इहे इनाम निकिरण जी सूरत में तव्हांखे इहे रैपर वापसि वठिया न छो त हुननि में तव्हांजो उहो सिलर करण जो जेको पोर्शन हूंदो उन में उहो कोड हूंदो उन कोड जे ज़रिए तव्हांखे इहे इनाम हासिल थी सघनि था त यकीनन जॾहिं इनाम जी ॻाल्हि ईंदी आहे लाइफ जी ॻाल्हि ईंदी आहे त इंसानु थोरो ख़ुशि एक्साइटेडमेंट बि थींदो आहे त इंसानु जेको आहे एतिरा ख़ूबसूरत अचीवमेंट जेके लाइ बि त नंढियूं नंढियूं ख़ुशियूं जेके आहिनि उहे बि तव्हां जेको हिक ॿिए खे ॾींदा रहो ख़ासि तौर ते कंहिंजी को बर्थडे हुजे सालगिरह हुजे जनम ॾींहुं हुजे त उन खे जेको आहे विश कयो ऐं उन सां जेको खे जेको तव्हां विश कयो उन सां गॾोगॾु को नंढी गैदरिंग्स हुजे त उन हिक ॿिए जी गैदरिंग में को तारीफ़ कंहिंजी करे छॾे इंसानु कंजूसी न करे जीअं त ॾिसो त टपाल मेज़बान असांजी जेकी सिंध जी मेज़बानी जो राज़ आहे बहितर अंदाज़ सां तव्हां कंहिंजी मेज़बानी कंदव त यकीनन उन जो इंसान जो दिलि बि ख़ुशि थींदो पर हिकिड़ी कॉल ऐं कॉल रिसीव कंदमि हेलो अस्सलाम वालेकुम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा सईद अहमद सोलंकी थो ॻाल्हायां थारू शाह खां अव्हांखे भली कार प्रोग्राम सुबुह में में पर पंहिंजे टीवी जो जेको वॉल्यूम म्यूट करे पोइ ॻाल्हाईंदा जी छा चवणु चाहींदो कीअं पियो लॻे प्रोग्राम बाजी माशाल्लाह ज़बरदस्त मेरा आंटी जो प्रोग्राम असां ॾिसंदा आहियूं माशाल्लाह तमामु ज़बरदस्त सुठो लॻंदो आहे महिरबानी भाउ मुंहिंजा जी जी ऐं बाजी अर्ज़ु आहे मुंहिंजो जी जी भाउ मां अजब दुनिया जो आर्टिस्ट आहियां जेका ड्रामे जो अच्छा कहिड़ा कहिड़ो कैरेक्टर कयो पिया उन
उन अजब जी 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 भा हा उन में घर जो कैरेक्टर आहे, भाउ जो कैरेक्टर आहे जेको आहे सो साजिद भाउ सां गॾु आहियूं। साजिद अच्छा मुंहिंजो नालो आहे, एजाज सां गॾु आहियूं, सो काफ़ी टाइम थी वियो आहे सो उन जे बारे में। लेकिन अजब दुनिया हाणे तव्हांखे ॿुधाईंदे हलां त सूमर खां जेको आहे ख़मीस ताईं हलंदो, तव्हां ॾिसी सघो था पंहिंजी परफॉर्मेंस में ॾेखारण 8 खां 9 बजे ताईं। लेकिन बहितरीनु हिकिड़ो दुनिया जेको अजब ड्रामो जेको असांजे महिरान टेलीविजन ते स्क्रीन ते ईंदो, यकीन तव्हां सभु इंजॉय कंदो। हिकिड़ो कॉमेडी किरदारु आहे, अहिड़ी ख़ासि हुते फ्रस्ट्रेशन। थैंक यू। जी 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 माशाल्लाह जी भा ज़बरदस्त माशाल्लाह ज़बरदस्त भाॼी। असांखे ॾाढो इंतज़ारु आहे ड्रामे जो, असां कमु बि माशाल्लाह ॾाढो सुठो कयो आहे सही सही ऐं इंशाल्लाह ताला मौला कंदो त असांजो ड्रामो ज़बरदस्त परफॉर्मेंस कंदो ऐं सुठो हलंदो। इंशाल्लाह सुठो। अच्छा तव्हां प्रोमो ॾिसो पिया? हा भाॼी प्रोमो असां ॾिसंदा आहियूं, टीवी ते बि ॾिसंदा आहियूं, ज़बरदस्त क़िस्म यूट्यूब जो ते बि प्रोमो। ॾिसंदा आहियूं। माशाल्लाह ज़बरदस्त जेको आहे सो माना मोट ज़बरदस्त आई आहे भाॼी। जी जी भा हाणे बसि असांखे इंतज़ारु हुजे हिन लाइ मां चयमि पुछा कयां भाॼी का चलो इहो चलो ठीकु आहे। करे बसि सूमर खां ॾिसिजो तव्हां जेको आहे ख़मीस ताईं रोज़ु ॾिसिजो। यकीननि सभई जेके ॿिया बि असांजा व्यूवर्स आहिनि उहे इंजॉय कंदा। बहितरीनु क़िस्म जो प्रोमो हीअं हले पियो, लेकिन सभु ॾिसंदड़ जेके इंजॉय कंदा। ख़ासि हुजे त उन प्रोमो जो टाइटल बि मूंखे इलाही वणियो, बहितरीनु तरीक़े सां। इहे ॾिसो न लाइव जेको जहिड़ा ॾिसंदा आहिनि त एॾा कॉमेडी करे हमेशह महिरान टेलीविजन तव्हांखे मुनफ़रिद प्रोग्राम ॾिना आहिनि, चाहे उहो एजुकेशन सां हुजे, ज़राअत सां हुजे, या हेल्थ जे हवाले सां हुजे, या एंटरटेनमेंट जे हवाले सां हुजे, ॿारनि जी नॉलेज जे हवाले सां हुजे। इहे सभु प्रोग्राम तव्हांखे ॿुधाईंदी आहियां त महिरान टीवी चैनल ऑफिशियल यूट्यूब ते पेज आहे, उन ते तव्हां जेको इंजॉय करे सघो था, ॾिसी सघो था। पर आउं ॿुधाईंदी हलां त उनखे लाइक बि कंदा, शेयर बि कंदा, ऐं बेल आइकन खे बि ज़रूरु प्रेस कंदा। त अगरि इन केस सपोज़ अगरि तव्हां कोई इहो ड्रामो या ॿिया फर्दर जेके बि प्रोग्राम मिस था थी वञनि त तव्हां हुते आराम सां बाद में तव्हां वटि जीअं लाइट कोन्हे ते हा तव्हां बिज़ी आहियो त महिरान टीवी ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हां ॾिसी सघो था। इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदी हलां त पर सुबुह महिरान बि ॾिसी सघो था। जीअं ख़ासि तौर ते अॼु फ़क़ीर असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, यकीन इहो बि प्रोग्राम जल्दी सां अपलोड थी वेंदो, तव्हां इंजॉय कंदमि। अच्छा अॼु कीअं लॻो असांजे प्रोग्राम में अची करे? तमामु सुठो, तमामु ज़बरदस्त, तमामु बहितरीनु। ज़बरदस्त। अच्छा बहितरीनु तव्हां सां साथ ॾियण जेके न ढोलक नवाज़ तमामु जेके सीनियर आहिनि उस्ताद सरवर, तमामु सुठा वॼाइण वारा, पुराणा वॼाइण, ऐं यकीन तव्हां ॾिठो त कीअं मिली पिया वॼाइनि। बिल्कुलु बिल्कुलु ऐं पंहिंजो ही बिल्कुलु गुलाम सरवर जी परफॉर्मेंस बि इलाही बहितरीनु रही। हला इन जी त असां ॾिठीसीं उनखे। ऐं हिकिड़ी कॉल रिसीव करे वठां, जोत शरीफ़ खां कॉल आहे, ॾिसूं केरु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी बापे जो नालो त ॿुधाईंदा? मैं फकीर अल्ताफ सिंह जुस्कानी दरगाह जोक शरीफ खां। अव्हांखे भरी कार प्रोग्राम सुबुह महिरान जी छा चवणु चाहींदो, कीअं पियो लॻे अॼु जो प्रोग्राम? अॼु जोक जा में प्रोग्राम तमामु बहितरीनु हले थो। असां फकीर वज़ीर अली खे चवंदासीं त असांखे जेको काफ़ी ॿुधाइनि। जी जी ज़रूरु साईं साद अली शाह जी 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 ऐं प्रोग्राम ॾिसूं पिया। भाउ फकीर अब्दुल हुसैन जुस्कानी आहे ऐं ॿियो फकीर मोहम्मद जुस्कानी ऐं ठीकु आहे। वॾी वॾी महिरबानी। तव्हां सभिनी ॿार खे सुबुह महिरान में सभु सलाम, यकीननि सभु इंजॉय कंदा हूंदा। त वॾी महिरबानी तव्हां सभिनी महिमाननि जी, तव्हां असांजे प्रोग्राम में जेको आयो शामिलु थियो। पर वेंदे वेंदे तव्हां को काफ़ी कलाम ज़रूरु ॿुधंदासीं, पर उन खां अॻु में आउं पंहिंजे व्यूवर्स को मोकिलाणी कंदुमि। नाज़रीन जीअं त अॼु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजो पुॼाणी ते पहुतो, यकीननि ख़ूबसूरत अंदाज़ सां इहो प्रोग्राम शुरू थियो ऐं बहितरीनु अंदाज़ सां जेको पंहिंजे वक़्त ते पुॼाणी ते वञे पियो। पर ॾिसो त इंसानु जेको सुठी चॉइस रखंदो आहे त उनखे हर शइ लाइफ में सुठी ई मिलती आहे। त कोशिशि कयो त सुठा ख़्याल ऐं सुठी चॉइस रखो। ऐं जिते नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताउन कयो हो लू बिस्किट, जेको तव्हां सभिनी लाइ खणी आयो शानदार क़िस्म जी ऑफर, जेको घर वेठे तव्हां करोड़पति बणिजी सघो था। ऐं ॿुधाईंदी हलां त इन शानदार क़िस्म जी ऑफर में शानदार कार बि आहे, मोटरसाइकिल बि आहे, उमिरि जो टिकट बि आहे, ऐं बम्पर प्राइस 1 करोड़ रुपयो बि आहे। ऐं ॿुधाईंदमि त कहिड़े तरीक़े सां तव्हां हासिलु करे सघो था। लू जो को बि प्रोमो पैक यानी नंढो पैक वठंदा, उन जे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो चमकीलो हिकिड़ो पोर्शन हूंदो, उनखे स्क्रैच करे हिकिड़ो ॿियो नंबर जेको हुते ॾिनल हूंदो उन ते मिस कॉल ईंदो। नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722525 ते मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी। कॉल बैक खां पोइ उहो ई कोड उन में एंटर करे करोड़पति बणिजी सघो था। ऐं ॿुधाईंदी हलां त इहा लू जी इहा ऑफर जेकी आहे टाइगर टक गाला कैंडी ज़ीरा बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में मौजूदु आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जॾहिं तव्हांजो इनाम निकिरंदो, इनाम निकिरण जी सूरत में इहे रैपर्स तव्हां संभाले रखंदा, छो त तव्हां खां वापसि वठिया वेंदा। त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, लू वठी अचो ऐं लू जा इहे शानदार क़िस्म जा इनामात लातादाद इनाम 1 करोड़ रुपयो हासिलु करण जो मौक़ो न मिलिया। ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे। इनशाला सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। तेसि ताईं पंहिंजी होस्ट तेरी माण्हू खे ॾींदा इजाज़त। लेकिन वेंदे वेंदे हिकिड़े बहितरीनु जेको वज़ीर अली को सुठो कलाम या काफ़ी ॿुधूं था। जी वज़ीर अली छा था ॿुधायो? मुर्शिद पाक साईं रखियल साईं जी काफ़िया, जी ज़ेब ज़ीनत ज़ुल्फ़ ठान।
जी जी घुंड पाईन ती ती सुहना सुपरीन कोड़े यूसुफ के तरा उभा करना ही हारे एहड़ाई आहीन सादिक मुझा सुपरी से बजीनत जुल्फतहन अल्लाह से बजीनत जुल्फतहन अल्लाह से बजीनत जुल्फतहन ओ नूर भरे जे रुखते अल्लाह शान भरे जे रुखते से बजीनत जुल्फतहन अल्लाह से बजीनत ए जुल्फतहन अल्लाह नूर भरे जे रुखते ओ शान भरे जे रुखते से बजीनत अनारी दाना घन शक्कर पुरशीरी अनारी दाना घन शक्कर पुरशीरी की मतलबा लाल लहन अल्लाह की मतलबा लाल लहन ओ नूर भरे जे रुखते अल्लाह शान भरे जे रुखते से बजीनत जुल्फतहन अल्लाह से बजीनत ए जुल्फतहन अल्लाह नूर भरे जे रुखते शान भरे जे रुखते से बजीनत सूरत मुझे मुर्शिद जी जी महताब वो मिसल सच्ची सूरत मुझे साहब जी जी महताब वो मिसल दिसन आशिक किए से रहन दिसन आशिक किए से रहन अल्लाह दिसन आशिक किए से रहन और नूर भरे जे रुखते अल्लाह शान भरे जे रुखते से बजीनत जुल्फतहन अल्लाह से बजीनत जुल्फतहन और नूर भरे जे रुखते शान भरे जे रुखते से बजीनत बुरहिला ना बहु जल मुझगाती राव लंघन बुरहिला ना बहु जन मुझगाती राव लंघन सीने में आशिक था मुसहन सीने में आशिक था मुसहन अल्लाह सीने में आशिक था मुसहन ओ नूर भरे जे रुखते शान भरे जे रुखते से बजीनत जुल्फतहन अल्लाह से बजीनत जुल्फतहन ओ नूर भरे जे रुखते अल्लाह शान भरे जे रुखते से बजीनत
इंसानी पहरे शाह रखियल खेत लुटियो होश इंसानी पहरे शाह रखियल खेत लुटियो कुर्ब ॾेई थाम कुहन अला कुरूप ॾेई थाम कुहन ऐं कुरूप ॾेई थाम कुहन ओ नूर भरे जे रुख ते अला शान भरे जे रुख ते ज़ेब ज़ीनत ज़ुल्फ़ ठहन अला ज़ेब ज़ीनत ज़ुल्फ़ ठहन अला नूर भरे जे रुख ते शान भरे जे रुख ते